चौड़ा माण्हू जेके रोडनि ते आया आहिनि ॿोॾि जे हथ सां जेको आहे उन्हनि खे तबाह करे बर्बादु कयो आहे। हितां जी नाहिल गवर्नमेंट ग़रीब माण्हुनि सां ज़्यादती बेवाजिबी कई आहे। उन्हनि जो राशन जेको आयो आहे हींअर बि जेको आहे सो ॿाहिरिनि मुल्कनि खां जेके केतिरा कंटेनर आया आहिनि जेके सिविल एविएशन जी अथॉरिटी जे उन में कस्टडी में मौजूदु आहिनि। हिननि जो नाहिल गवर्नमेंट जो चवणु आहे ऐं ज़रदारी लीग वारनि जो चवणु आहे त असांखे राशन न खपे, असांखे पैसा खपनि जेके ग़रीबनि जा खाई वञनि। हिन वक़्तु ताणी कंहिं बि ग़रीब सां इंसाफ़ न थी सघियो आहे, न उन्हनि ताणी को गवर्नमेंट जो इदारे जो माण्हू पहुतो आहे, न वरी को सिहत जी वज़ीर जेका आहे रोडनि ते निकिरी वञी उन्हनि माण्हुनि सां जेको आहे डायरिया में मरी विया आहिनि, के मलेरिया में थी विया आहिनि, के काफ़ी ॿारड़ा मासूम जेके उन्हनि जी डेथ थी वई आहे। अफ़सोस सां असांखे चवणो थो पए त उन्हनि जे लाइ बि जो आहे पोइवारी करण जे लाइ बि तयारु न आहिनि। एतिरी बेहसी ऐं एतिरी बेवसी, छा असां एतिरा सिंध जा माण्हू जेको आहे सो बेवस ऐं बेहस थी विया आहियूं? छा इन्हनि खे वोट ॾेई असां इन्हनि जे लाइ आंदो आहे? असां इन जे लाइ निकिता आहियूं। असां शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे पैरोकार आहियूं, उन जो अलम खणी निकिता आहियूं। उन जूनियर बाबा ऐं फातिमा भुट्टो ऐं मोहतरमा गनवा भुट्टो जी क़यादत में हिन ज़ालिम हुकूमत जो ऐं ज़ालिम हुक्मराननि जो बिल्कुलु सफ़ायो कंदासीं। इंशाअल्लाह उहो ॾींहुं परे कोन्हे जो ज़ालिमनि जो अंत थींदो। रिलीफ न मिलियो आहे, उन्हनि जे करे असां मरकज़ी कॉल ते असां मुज़ाहिरो करे रहिया आहियूं। असां DCO नवाब शाह TMO सभु नाहिल नवाब शाह इंतिज़ामिया आहे जेको सकन रोड मेन रोड आहे असांजो सकन रोड जो, उन रोड तां पाणी न कढी सघनि जी 1.5 महीनो थी चुको आहे। कंहिं इदारे में माना हस्कारी हिननि पाणी पीआरे हिन नवाब शाह खे ॿोड़े मिड़ई माना हिननि फंड खाधा आहिनि। ग्रेटर स्टेशन खे ॿोड़ियनि हिते पूरो हफ़्तो लाइट कोन्हे असां वटि। ऐं माना जेको आहे नाहिल हिकिड़ी इंतिज़ामिया आहे, असां चवंदा फौरी तौरु नाहिल इंतिज़ामिया खे हटाए ऐं को कम वारा माण्हू रखनि जेके नवाब शाह जी बहितरी में कमु कनि। चारों तरफ़ पाणी हथरादू जेको आहे खंडु हणी ॿोड़ियो वियो आहे। छाजे करे ॿोड़ियो वियो आहे त ॿाहिरि मुल्क जेके आहे सफ़ीर अचनि उहे ॾिसनि हिते पाणी घणो आहे। पाणी एतिरो न हो जेतिरो हिननि हथरादू खंडु हणी जेको आहे नवाब शाह खे ॿोड़ियो आहे। चारों पासे जेको खंडु हिननि हया आहिनि, हेॾां जेको आहे इहो पंहिंजो 87 ते हिते खंडु आया अथनि, हेॾां जेको आहे परियां जेको आहे फ़क़ीर जी खुई आहे हेॾां खंडु हणी ॿोड़ियो अथनि। जेको हथरादू हिननि बोर्ड आणे जेको आहे पैसा वठण जे लाइ ॿाहिरि मुल्क फंड वठण जे लाइ हिननि जेको आहे इहे ग़लति अमल इस्तेमालु कयो आहे। ग़रीब आवाम खे ॿोड़े तबाह कयो आहे। ग़रीब आवाम वोट ॾेई हिननि खे कहिड़ो ॾोह कयो आहे? ग़रीब आवाम जो इहो ई ॾोह आहे जे हिननि खे वोट ॾेई हिन खे कामयाबु करे हिन खे आंदो आहे। असां हिन ॻाल्हि जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं ऐं मुर्तज़ा भुट्टो जे प्लेटफार्म ते असां हिन खे चऊं था जे इहो पंहिंजो हथरादी बोर्ड जेको आहे ख़तमु करे ग़रीब आवाम खे जेको हिन जो फंड मिलियो आहे उहो उन्हनि खे ॾिनो वञे, न त असां जेको आहे हिननि जे जेके माल गुदामनि में लिकाए वेठा आहिनि, जेके कीड़ा पिया पवनि, उते असां छापा हणाईंदासीं कोर्ट जे थ्रू ऐं आला हुकूमत खे असां एतिजाज था कयूं ॿाहिरि मुल्कनि खे हिन चोरनि खे कुझु न ॾिनो वञे। जे तव्हां कुझु ॾियो था त पाण अची ग़रीब आवाम खे ॾियो जेको ग़रीब आवाम खे मिले ऐं उनखे रिलीफ मिली सघे। नवाब शाह तरफ़ां हिते गॾु थिया आहियूं। जेको ही नवाब शाह इंतिज़ामिया ऐं जेका ही सरकारी पीपुल्स पार्टी जा वॾेरा MP MNA कौंसलर चेयरमैन इन्हनि हथ सां नवाब शाह जी आवाम खे ॿोड़ियो आहे। ऐं जेको ही ग़रीबनि जे लाइ ॿाहिरि मुल्कनि मां फंड अचे थो, ही पाण पंहिंजा पेट पंहिंजा गुदाम पंहिंजूं DC ऑफिसूं ऐं बेरिया टाउन भरे रहिया आहिनि। असां आला इदारनि खां ऐं सुप्रीम कोर्ट खां इहो अपील था कयूं त ग़रीबनि ताईं जेका मदद पुॼे उहा हू पंहिंजी पाण तहत पुॼाइनि ऐं हिननि कामूरनि ऐं सरदारनि जे हथ में न ॾियनि। ही सिंध खे हथ सां ॿोड़े रहिया आहिनि। अगरि हिन अञा बि इहो पंहिंजो रवैयो दुरुस्त न कयो त असां एहतिजाज जो दाइरो वधाईंदासीं। भुट्टो यूथ शहीद भुट्टो सपाब शहीद भुट्टो प्लेटफार्म न कयो पियो वञे। असांजो एहतिजाज जो इहो ई मक़सदु आहे त जेके नवाब शाह डिस्ट्रिक्ट में छापर पूरे सिंध में जेका ॿोॾि आई आहे उहो हथरादू ॿोॾि आहे। हिननि सिर्फ़ु सिमनालनि खे कट ॾेई मंछर कट ॾेई जेको आहे सिंध खे ॿोड़ियो आहे। ऐं असां इन जी पुरज़ोर लफ़्ज़ में मुज़म्मत था कयूं ऐं इहो ॿुधाइण था चाहियूं त जेको तव्हांखे फंड मिलियो आहे 4-4 करोड़ रुपया हिकु DC खे मिलियो आहे फंड, उहो DC काॾे कया आहिनि? सिर्फ़ु पंहिंजा गोदाम भरियासीं, पंहिंजा घर भरियासीं, कंहिं बि ग़रीब मिसकिन खे का शइ न मिली आहे। जेको वज़ीर सिहत आहे जंहिंखे फोकल पर्सन मुक़ररु कयो वियो आहे, उन्हनि मां बि केरु जेको आहे नवाब शाह कंहिं बि चकर न आयो आहे अञा ताईं बि। सिर्फ़ु जेको नवाब शाह MP आहे चौधरी तारिक मसूद आहे उहो बि अञा गुम आहे। उहो निंड में कोन थो सुजाॻ थिए जो कंहिं ग़रीब जो वञी करे मदद करे। ताकी महिरबानी करे जेके पंहिंजो फंड आयो आहे उहो पाण था डिस्ट्रीब्यूट कयो जेको जेकॾहिं ग़रीबनि खे पहुची सघे। महिरबानी।